जीनायूं का जागीर ज़ालिम अमीर वडेरा तीर। जिमी तू मुंहिंजो सुठो दोस्त आहीं, मूंखे कॾहिं मायूस न कजांइ। हा रोशनी, मां त मोहबत वारो बार्डर हमेशह लाइ बंदि करे छॾियो आहे। हाणे सिर्फ़ु दोस्त आहियूं। मूंखे तो मां इहा ई उमेदु हुई जिमी, थी सघे मां वॾो कदम खणां ऐं तूं मुंहिंजो साथ ॾिजांइ जिमी। हा रोशनी, मां तोसां ॾुख सुख में गॾु आहियां ऐं मां तोखे अकेलो कोन छॾींदुसि ऐं मां हमेशह तुंहिंजो साथ ॾींदुसि। हिते न ॻोठिया मां न सुधरंदा बा, कॾहिं न सुधरंदा। 50 रुपए में किनी चांहि पीअंदा, किने पाणी वारी, पाउडर ऐं खीर वारी, केमिकल वारी, पर उन ई 50 में बूट पॉलिश न कराईंदा बा। अचे तो ऐं मथां इहो बूट पॉलिश कराए लॻे बि कटाई माना शहरी तो। अचियो हे शहरी आहे, हिन मां माल मिलंदो। एक्सक्यूज़ मी। हाजी, छा चई? मूंखे कामिल सां मिलणो आहे, मां दीनू जो महिमान आहियां। हा ओॾे बि मोकिलियां थो, पर पहिरियां हे सैंडल त पॉलिश कराए न। छो इहा ॻोठ जी रस्म आहे छा, जेको हिते अचे अॻु में बूट पॉलिश कराईंदो? ॻाल्हि त चङी कई अथई, जेकर ईअं थी पए बसि पोइ बोतार हशमत ख़ान खे पहिरें पई बूट त हूअं ई पॉलिश कंदो आहियां, पहिरें पई रस्म रखायां थो, घटि में घटि असांजी रोज़ी त थी वेंदी। हा भली ॻाल्हि कई अथई। किथे आहे कामिल, कहिड़े पासे ॾो वञा? अरे यार, शहर मां आयो आहियां, काटनूं आयूं, अहिड़ियूं गोल्डन वाचियूं पायूं, वाह जो चिमकी सफ़ा, शैम्पू वेम्पू लॻल अथई, बणी भले बुरुश ॾिनल अथई, हे बुरुश छो थो रहां बाक़ी। ऐं शहर में त चिमकी थो घुमे, पर यार ॻोठ जे हिन कची सड़क ऐं धुसड़ वारे रोड ते बूट सैंडल अथई छा? हा सैंडल बि तुंहिंजो धूड़ थी पियो आहे, इनखे त चिमकराए न। हा चवीं त सच थो। सही थो चवां त लाए न बूट बाबा, सैंडल लाए मां अहिड़ो तोखे पॉलिश करे चिमकाए ॾियां, अहिड़ो चिमकाए ॾींदो मां जो तोखे तुंहिंजो बूट नज़र ईंदो न में। लाए वारो कर, हिते ई रोज़ी थींदी। हा अरे बिस्मिल्लाह, हेॾे कर पहिरियों सफ़रो हथ हणां पोइ पॉलिश। आया हिकिड़ो मिलियो। डोडा, जेको दुश्मन जो दुश्मन हूंदो आहे न, उहो हशमत ख़ान जो दोस्त हूंदो आहे, दोस्त। हशमत खान, भले तूं फतेह खान ऐं दीनू खे पंहिंजो वॾो दुश्मन सम्झ, पर तुंहिंजो असली दुश्मन इहो नूरल आहे। बोतार साईं, थोरो सच थो चवे, नूरल मिठड़ो ज़हर आहे, अहिड़ा माण्हू अव्हां खे कीचे में पइजी वेंदा। इहो वरी कीअं? छो त नूरल तव्हांजी इज़त ते वार कयो आहे, ऐं जेको इज़त में हथु विझे उनखां वधीक को दुश्मन न हूंदो आहे। बोतार साईं, जेकी हथ इज़त में पवनि न, उहे हथ ई कटे छॾिजनि। और हशमत ख़ान जी दहशत जो को टोड़ ई न आहे। मूंखे खुली ॿुधायो त नूरल छा कयो आहे? बोतार साईं, नूरल तव्हांजी न्याणी सां प्यार जा पेच थो पाए। बस जेकॾहिं तव्हांजी इहा ॻाल्हि कूड़ी निकिती त पोइ तव्हांखे कहिड़ी सज़ा ॾियां? हा बोतार साईं, जेसिताईं का ॻाल्हि कूड़ी निकिती त जेका हाणे सज़ा ॾिजो तव्हां। हशमत ख़ान जी दहशत जो को टोड़ ई कोन्हे। नूरल हाणे रोशनीअ जे पाछे खां बि पियो टिजंदो। इहो तव्हां कीअं था चई सघो? ख़ुदा, मां इहो इन करे थो चवां त मुंहिंजो भाटियो जिमी रोशनीअ सां गॾु ईअं हूंदो आहे ॼण हुनजो पाछो आहे। बोतार साईं, अहिड़नि पाछनि ते इतबार न कयो, अहिड़ा पाछा लड़ी वञण में देरि नाहिनि कंदा। जिमी इहो ज़नानो हिफ़ाज़त कंदो रोशनी जी। इहो जेको घुमे थो त अलाए केतिरा मोड़ा थो ॾे। बादशाह आहे हशमत खान, बादशाह आहे। वाह जो जवान ॻोल्हियो अथव रोशनी जी हिफ़ाज़त जे लाइ। बोतार साईं, इज़त जो सवाल अथव, इज़त बचाइणी अथव त नूरल जो को बंदोबस्तु कयो।
असांजो कमु बहतार तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधाइणी वधीक हाणे तव्हांजो कमु आहे। हा भई त अचण लाइ तयारी कोन हो। अच्छा त एॾी मगी आहे मुड़ुस खे। हाणे आयो आहियां मां चाकर खान। हाणे ॾिसजांइ त मां तव्हांखे ॾींहं तारा ॾेखारीनि तारा। साहब मगी कंदो त मरंदो। ठीक पियो चए बख़्शल। लॻे पियो त तोखे साजन ऐं शान न ॿुधायो आहे त चाकर खान नओं सूबेदार आयो आहे हिते। जंहिं मां राज तंग आहे राज। साहब असां घणो चयोसीं ही हमरा चवे थो त तव्हां थींदा केरु आहियो। हा बि कालू वॾे नखे सां पियो चए त मां मालकी वारो माण्हू आहियां। बचार पादर आहियां थीसि न सिधो थी आयो। हा बि हिनजे मगज़ में वॾी हवा आहे। सूबेदार साहब मूंखे इहो ॿुधायो त मूंखे हिते छो घुरायो वियो आहे? मूंखे ख़बर पई आहे त तूं जेल बि काटे आयो आहीं। कोई हशमत खान जो ख़ासि माण्हू आहे। सूबेदार साहब सभु ख़बर हूंदे बि पोइ बि कालू खे हिते घुरायो अथई? हा हा कालू भली तूं केतिरो बि कंधार हुजे पर चाकर खान जे थाणे ते तोखे रोज़ सलामी ॾियणी पवंदी। अगरि जे सलामी न ॾींदे न त मुंहिंजे हथों हाफ फ्राई न फुल फ्राई थींदे। मुंहिंजो नालो कालू आहे कालू। कालू मौत त क़बूल कंदो पर झुकण कॾहिं बि क़बूल न कंदो। त पोइ तूं सिज ॾिसण लाइ सिकी मन दे इन अंधारी कोठी में वाड़े छॾींदुसि। सूबेदार साहब जेको सालनि जा साल जेलनि में रही आयो हुजे उन्हनि खे तो थाणनि जा दड़का ॾी। छॾ सूबेदार साहब मज़ाक खे छॾाणे। कालू चाकर जो थाणो हिकु अज़ाब घर आहे अज़ाब। तोखां जेल विसरी वेंदो कालू। हाणे तूं वञी थो सघें। यादि रखजांइ फुल फ्राई। छा फुल फ्राई? राजन शान बख़्शल छा था सम्झो त हीरो सलामी ॾींदो? ॾुखियो थो लॻे साहब मुश्किल ॻाल्हि। कोन इन मतिलब त हाणे जे टार्चर सेल जी सफ़ाई कराइजे। इन में इहो ई ख़ासि महिमान ईंदो। थोरा ॿुधो आहे त नओं सूबेदार थाणे ते बदिली थी आयो आहे। बाबा सूबेदार कहिड़ो बि हुजे पंहिंजो हिसो वठंदो। अस्सलाम वालेकुम सोडा। वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। सोडा मूंखे पंहिंजी इहा समूरी ज़मीन विकिरो करणी आहे। पोइ तो वटि का पार्टी आहे छा? अहिड़ी कहिड़ी मजबूरी आहे शामिर खान? हे मेरा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे पर तूं अञा ॿार आहे। तूं वञी पहिरियां पंहिंजे बाबा खां पुछी अच त पोइ इहा ज़मीन तुंहिंजी हिकिड़े ॾींहं में मां खपाए ॾींदुसि। शामिर खान सोडो सही पियो चवे। सोचे सम्झी फ़ैसिलो कयो। बाबा जो वारस आऊं आहियां ऐं मूंखे पंहिंजी इहा समूरी ज़मीन खपाइणी आहे। ठीकु आहे त पोइ वठी अचु पंहिंजे बाबा खां समूरा काग़ज़ात। उनखां पोइ ई ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे सोडा त पोइ मां समूरा काग़ज़ खणी सुभाणे तो वटि ईंदुसि। ठीकु। जेकॾहिं इहो सौदो मां हशमत खान खे कराए ॾिनो न पोइ त टेकाए छॾींदो टेकाए। सुढा तकड़ न कजांइ अॻियां बि फतेह खान अथई। हा ईअं न थिए त ॻाल्हि ॻीचे में पइजी वञे। मलूक पंहिंजे साथियुनि समेत मारिजी वञे हा। क़िस्मत भली मलूक जी न त छा थो करी असांजे घर जे अॻियां आलूर भटारे जो कसम आहे। कंहिं माण्हू मूंखे अची अलाए सैलून ते चयो त चाचे जे वार ठाराइणा आहिनि। तो वारो पुटु नूरल असुली सफ़ा बेहया थी पियो आहे भाउ। असुली अखियुनि मां शर्म हया निकिरी वियो अथसि। इहो छा थो चई तूं कमदार? ठीक तो चवे कमदार। तुझी नायूं का जागीर ज़ालिम अमीर वडेरा तीर। तुझी नायूं का जागीर ज़ालिम अमीर वडेरा तीर। मूंखे अॻु में ई ख़बर हुई तव्हां ॿिन्ही खां कुझु कोन थींदो। हथे ख़ाली मोटी ईंदव। पुलिस मथां अची वई न त मलूक पंहिंजे साथियुनि समेत मारिजी वञे हा।
क़िस्मत भली मलुक जी न त न त छा क़िस्मत मुंहिंजी पिटीड़े मुंहिंजी जो न माइटनि मूंखे कोन भागे सां परणायो। काबिल पुत्र मुंहिंजो इहो ख्वाबु आहे त हिन स्कूल में ॿार पढ़नि। इंशाल्लाह चाचा, अल्लाह चाहे त जल्द हिन स्कूल में ॿार पढ़ंदा। इहो ख्वाबु तव्हांजो पूरो कंदासीं इंशाल्लाह। तुंहिंजो दोस्त ऐं मुंहिंजो शागिर्द आयो हुयो हिते ॿारनि खे पढ़ाइण, पर हशमत ख़ान उनखे बि बर्दाश्त न कयो। चाचा साईं, सरमंद जी इंशाल्लाह कुझु ॾींहंनि में बदिली थी वेंदी। मां बाबा साईं सां ॻाल्हायो आहे, इंशाल्लाह वरी हिन स्कूल में अची ॿार पढ़ाईंदो। इंशाल्लाह पुत्र ज़रूरु ईंदो। ख़बर वथई मुंहिंजो तो खां सिवा हिकु पल बि थो सूरन सां गुज़रे। भले जे तेरा वणई ॾुख मूंखे ॾिजाए, पर पाण खां मूंखे कजाए न परे। ख़बर वथई मुंहिंजो तो खां सिवा हिकु पल बि थो सूरन। नूरल, लॻे थो दिलि खे वॾी चोट लॻी अथई जो अहिड़ा दर्दीला कलाम पियो चवीं। हा पीरल, पर तोखे कहिड़ी ख़बर प्यार जी त प्यार छा थींदो आहे। पीरल हिन दिलि खां पुछ, हिन दिलि खां पुछ केॾा घाव आहिनि हिन दिलि में। हल इश्क चङा भला जवान खारे छॾियई। तुंहिंजी दिलि बि त हशमत ख़ान जो घर ॾिठो आहे, पोइ किथां कमु कंदी। पीरल मूंखे पूरी पक आहे त तूं हशमत ख़ान जो चमचो आहीं। न ही चमचो न, पर वॾेरनि जी देख जो कपगीर अथई। न नूरल, इहो मूं ते बोतान आहे। मां त तुंहिंजो सॼणो आहियां न। तूं त पंहिंजनि जो ई दुश्मन आहीं, असांजो कीअं सॼण थींदे। मंडा वञ जल्दी वञी हशमत ख़ान खे यापो ॾिजाए त तमामु जल्द ही नूरल तुंहिंजे हवालीअ में घिरी पंहिंजी मोहबत रोशनीअ खे वठी वेंदो। ॾिसां त तूं छा थो करे सघीं। जान जोखे जो कमु थी नूरल। असां उहा मखलूक आहियूं जो असां खां मौत बिटिजंदो आहे। पीरल मोहबत कंदड़ कॾहिं बि मौत खां न हटिजंदो। वञ हशमत ख़ान खे यापो ॾिजाए तमामु जल्द तुंहिंजो महिमान थींदुमि। त मुंहिंजो नालो अथई नूरल। नूरल जी जंहिंखे न करणी पवंदी आहे न, हीअ जा तारा ॾेखारींदो आहे। हीअ जा तारा ख़रीद। जिथे पीरल हुजे उते बंबोर खे ॿई न लॻंदियूं। अल्लाह, अलाए कॾहिं इहो 14 जो चंड मूंखे पंहिंजो दीदार करे मूंखे इहे 16 सालनि जो छोकिरो करे छॾींदी। एॾी ख़ुशी ॾींदी जो मां मस्तीअ में चवंदुमि दम मस्त कलंदर मस्त मस्त दम मस्त। अरे छा थो करी असांजे घर जे अॻियां? चाचा नूर भटारे जो कसम आहे। कंहिं माण्हू मूंखे अची अलाए सैलून ते चयो त चाचे जे वार ठाराइणा आहिनि। मां चयो अलाए चाचो शकी थो थिए सैलून ते अचण खां उते ई वञी वार करे ठाहे थो अचां। अरे न आहिनि ठाराइणा मूंखे वार, निकिरी था। चाचा सची पुछे न, मूंखे बि काफ़ी ॾींहं थिया जो तुंहिंजो दीदार न थियो। मां चयो ठीकु आहे जे वार ठाराए न ठाराए, पर चाचे खे ॾिसी त कुझु लॻो पियो आहे। केरु लॻा चाको चङो भलो लॻो पियो आहे। अरे हीअं हूअं जा सका वञी थो या लाहिया पादर। हा चाचा ॾिस न का चाचा, तुंहिंजा जूता बि मुंहिंजी अखियुनि ते, छो जो बाबू साईं चवंदो त वॾड़नि जी इज़त कंदा कयो, हिन करे तुंहिंजा जूता बि मुंहिंजी अखियुनि ते। हा हाणे त ख़ुशि आहिनि। बसि इहे मां ॾिसां थो त मिड़े इहे दिलि ते ख़ुशि थिए। हाजी गोर बाबा मुबारकूं अथई, भले पारखूं थी विया। ख़ैर मुबारकूं कमदार, ख़ैर मुबारकूं। अल्लाह से अव्हां खे बि नसीब कंदो। गोर भले पारना थी आयो आहीं, महबूब जी चाउट चुमी आयो आहीं, उनजे दर तां हिदायत वठी आयो आहीं। पर
मुंहिंजे पुट खे बि त हिदायत कर न। हिदायत कहिड़ी हिदायत करियां रेस मूं सम्झो कोन। गोर तो वारो पुटु नूरल असुली सफ़ा बेहया थी पियो आहे भाउ। असुली अखियुनि मां शर्म हया निकिरी वियो अथसि। इहो छा थो चई तूं कमदार? ठीक तो चवे कमदार। धरतीअ जी धूड़ थी करे आसमान जे सितारनि ते पहुचण जी कोशिश थो करे। चवेसि पंहिंजी औकात न विसार ऐं पंहिंजी औकात में रहो। मूंखे काई बि ख़बर न आहे खुदार, पर मां नूरे सां ॻाल्हाईंदुसि। जेकॾहिं हू ग़लति हूंदो त हू मुड़ी वेंदो, ऐं जेकॾहिं हू सही हूंदो त हुनखे कोई बि रोके न सघंदो। मोहतार साईं, तव्हां हुकुम कयो इन नूरल खे रसो विझी तव्हां कदमनि में उछरायां। होतार लॻे थो त इन पोड़े जे मथे में बि हवा भरियल अथव। कमदार हेॾा में भोतार हशमत खान छा कंदी झिरकी बांध खे? निकिरी वेंदो जवाब, छो त हशमत खान जी दहशत जो को टोड़ी कोन्हे। मलूक हिते पाण खे वेठे वेठे कलाकनि जा कलाक गुज़री विया आहिनि, पर हिते को दिलबर वारा अचनि ई कान था। डिॼी विया हूंदा, काल त बारूद खां बची विया, पर रोज़ कोन बचंदा। हिननि जी हयातीअ जो खातो बंदि थी वियो आहे। बसि दोस्तो, दिलबर ईअं मुड़ी वञण वारो नाहे। जेसीं ताईं शेरू जे होटल ते चांहि पीअण न ईंदो तेसि ताईं हुनजो खाधो ई हज़म न थींदो। अचे त पूरी मैगज़ीन सीने में लाहींदोमांसि। बसि रुगो अचण ॾेसि। न मासा तो गुलाब न माण्हू नाहे, टंगूं बाहूं कटे हिक जाइ ते वेहाणो आहे। जीअं हुकुम करे मासा त उस्बो उस्बो भनी छॾींदासीं। सीनो परूण करे छॾींदासीं। हल जिमी, मां तयारु आहियां। नूरल इंतज़ारु कंदो हूंदो। हा रोशनी, प्यार में इंतज़ार जी हिकु घड़ी बि सदन जहिड़ी लॻंदी आहे। हा जिमी, ईअं ई आहे। रोशनी, मूंखे लॻे थो त अंकल खे शक थी वियो आहे कल्ह जे ॻाल्हाइण मां। भले बाबा साईं खे शक थिए, भले रस्ता रोक करे, पर पोइ बि मां नूरल खे न छॾींदसि। अस्सलाम वालेकुम संगत। वालेकुम अस्सलाम। संगत जो हाल वाल मारो वटि दिलबर किथे आहे? यार दिलबर ॾाढो थधो आहे, एॾे साम्हूं वियो आहे। हा यार, तुमर सच थो चई, पर कीअं? बाबा जी छोकिरी खणी आहे त पोइ देरि छाजी, हिकु भेरो मूंसां ॿीहर हलो। ऐं हलंदासीं हलंदासीं, हिकु दफ़ो ॿीहर मारोट जी मंग ज़रूरु खणी ईंदासीं। मुराद, पोइ तूं ई खणी दिलबर सां ॻाल्हाए। पर साम्हूं वारी दुर बि कमज़ोर नाहे, मलूक बि घटि नाहे। दिल न थियो, जे मलूक साम्हूं आयो न वो भट मारजी वेंदो। दिलबर सां ॻाल्हायूं था, पोइ कयां थो दमादम मस्त अंदर। मां हिन ॻोठ में स्कूल खोलाईंदा। अरे तूं अञा बचटड़ो आहीं पुट। हशमत खान जबल आहे, जबल। उनखे तो जहिड़ा कुआ कोन टुके सघंदा। हू ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे, जेकॾहिं मां वयसि त छा थी पियो? बाबा साईं छो घुरायो हुए? इहो तुंहिंजी नायूं का जागीर, ज़ालिम अमीर वॾेरा पीर। ओहो, ओ छोकरा बीह ते। अरे ॻाल्हि त ॿुध, मूंखे ख़बर पई आहे त तूं शहर मां आयो आहीं सीर जी स्कूल खोल रहण। हा, तूं सही थो चईं, बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं इंशाअल्लाह मां हिन ॻोठ में स्कूल खोलाईंदा। अरे तूं अञा बचटड़ो आहीं पुट। हशमत खान जबल आहे, जबल। उनखे तो जहिड़ा कुआ कोन टुके सघंदा। केतिरा टहक ॾींदे तूं, पर तूं यादि रख, इहा शइ न विसार, वॾे खां वॾी हाथी उनखे हाराइण जे लाइ किवली ई काफ़ी हूंदी आहे। मुंहिंजे भाउ दीनो जो आहे मथो ख़राबु। इहो पाण बि मरंदो ऐं ॿियनि खे बि माराईंदो। हिकिड़ी ॻाल्हि कन खोले पंहिंजी ॿुधी छॾे, चाचो दीनू हक़ ते आहे
ऐं हशमत ख़ान खे असां ज़रूरु हाराईंदासीं। बेवकूफ़ कहीं जा जाई चवंदा आहिनि त सखणी कुनी हरू भरू बावे। मसाज मोल हाल त शेरा जोड़ चाह पियो। ठीक है बजे का तुझी मर्जी उठ। पुट नूरल केॾां पिया वञो? बाबा होटल ते वञो बा चांहि पीअ। वियो पुट नूरल, अॼु मूंखे हशमत ख़ान पंहिंजी ओताक ते घुरायो हुयो। बाबा साईं तव्हां छो विया हुयो? असां हशमत ख़ान जा नौकर आहियूं, हुन जा कुड़मी आहियूं जो हुन जे सॾ ते भॻा बीठा हुजऊं। नूरल मासड़ सही थो चवे। हू ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे, जेकॾहिं मां वयसि त छा थी पियो? बाबा साईं छो घुरायो हुए इहो ॿुधायो। तुंहिंजी दाह ॾिनई। मासड़ असां कहिड़ा उनजा ढोर काथा आहिनि। कहिड़ी दाह ॾिनई? दाह कोन ॿुधाई, तूं ॿुधाए। बाबा साईं मूं त कुझु ग़लति न आहे कयो। मासड़ वॾेरे जो हाणे दिमाग़ काम करणु छॾे वियो आहे। त पोइ हशमत ख़ान छो पियो चवे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आई धीअ? असां त हाणे फासी विया आहियूं। रोशनी ही आहे मुंहिंजो बाबा साईं। तोखे चयमि त बाबा साईं उमिरि ते वियो आहे। बाबा साईं ही आहे रोशनी, हशमत ख़ान जी धीउ ऐं तुंहिंजी थियण वारी नुंहुं। छा? बाबा साईं रोशनी ऐं मां हिक ॿिए सां मोहबत कंदा आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि त जेके हशमत ख़ान तोखे दाह ॾिनी न, उनजो असुलु सबबु इहो ई आहे बाबा साईं, रोशनी ऐं मुंहिंजे बारे में। मासड़ इन छोकिरे जो नूरल में साह थी, इन ॿिन्हिनि जो बिलो कर। अच्छा त इहा ॻाल्हि आहे। पर रोशनी धीअ इहो ग़लति आहे। धीअ तूं घर हल, असीं हशमत ख़ान खां तुंहिंजो संग घुरंदासीं, तोखे दौल दमामन सां घर आणींदासीं। तूं घर हल। शाबाश। जी चाचा। बाबा साईं जेतिरो थी सघेव जल्दी वञो हशमत ख़ान ॾे। रोशनीअ जो संग घुरो मुंहिंजे लाइ, जल्दी कयो बाबा साईं। वञो त बबरनि खां ॿीहर घुरण पिया पुट, पर अलाह भली कंदो। मसादत हल त होटल ते हली चांहि पीआ। उथ जल्दी कर। भला हिते लेडीज़ विहाइण जो इंतजाम कयो त कान होटल दे। वेटर कम बेंच के सफा कर। हाँ तू मूंखे अंग्रेजी में गाली थो ॾी? सेठ ही ॾिस मूंखे अंग्रेजी में गाली थो ॾे। ई कार ना है वेटर माना कम करणारो, बेंच के सफा कर। बेंच त साफ़ लगी पई आहे बिल्कुलु, अञा छा कयांसि? ॾाढा के गद लायो तव्हां हिन ॻोठ जा माण्हू। अदा नज़ीर लॻे थो शहरल में शहर वांगुरु अलॻि इंतज़ाम कयो आहे। अब्बा अची हेॾा अंदरि वे, जा अची हिते मूंसां वे दख़ल दे ऐं ख़लक न खिलाए। अची बि माण्हू आयो हितां जा, मूंखे नाहे पीणी चांहि, चोक जा चंडरा। केरु चवे? अब्बा गुलाब सची सची ॿुधा, ॻोठ में को कमकार वरितई या सफ़ा वांदो आहे? हाणे माण हे त चवंदी हूंदी त मुंहिंजे पुट खे विहारे छॾियो अथसि। अलाए हिते कमाए थो, अलाए छा जो खटियो वेठो असांखे खाराई। इहो लालताणो असीं कोन खणंदासीं। हाणे महिरबानी करे ॻोठ वञण जी कर। अम्मा अम्मा तूं हे छा पई करीं? महिमान खे ईअं नाहे चइबो। न न मां सां त ही मुंहिंजो ई घर आहे। पंहिंजो घर अथई? हा अरे वाह, वॾी ॻाल्हि करे छॾी अथई। पंहिंजो घर अथई? हा पिणे हिते लिखी ॾिनो, पैसा ॾिनाऊंसि असांखे, तॾहिं पंहिंजे घर खे तीली पियो ॾी। ईअं न चओ मासी। छा अची पियो? सच ॿुधाए बाबा अची पियो?
हाणे ॾिसूं त दीनू संग कीअं नथो ॾे कीअं थो इनकार करे। हा 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 बस 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 घणो न नच पहिरीं इहो त ॿुधाए त अचे केरु पियो। हिकिड़ो वञे पोइ ॿियो अचे नी वरी केरु थो अचे। अम्मा चाचा ताजू पियो अचे जेल मां आज़ाद थियो हाणे पाण ई भाड़नि में भाॼ पवंदी। हा हाणे भाड़नि में भाॼ पवंदी। ॾे ख़बर कर्मा ॻोठ जो टूर कीअं रहियो? तमामु सुठो, ॾाढो मज़ो आयो। हा कर्मा ॻोठ जो माहौल ॾाढो सुकून वारो हूंदो आहे। वणनि जी छांव, पखियुनि जो आवाज़, सुकून ई सुकून। बिल्कुलु मूंखे बि हिते ॾाढो सुकून मिलियो। बसि कर्मा कुझु अंसर आहिनि हशमत ख़ान जहिड़ा जेके ॻोठ में ज़ुल्म कयूं वेठा आहिनि। उन्हनि जे करे ई असांजा ॻोठ पोइते। हा इहा वॾेरा हशमत ख़ान छा बि करे इन ॻोठ में शऊर ईंदो ऐं इल्म जी रोशनी बि थींदी। इंशाल्लाह। बसि दुआ कर कर्मा ज़रूरु सोभारा थींदासीं। आमीन। हेॾे इहो वरी काॾे डिस्टर्ब कयो थी? ताजो कलाम कोन इहो ताजू जेल मां आज़ाद थी आयो आहे। अच्छा मतलब त इहो निभागो ताजू जेल मां आज़ाद थी आयो आहे। हा सारा इहो जेल मां आज़ाद थी आयो आहे पर इन खे मां ज़िंदगी में बि आज़ाद कंदुसि। कोन बचे त मुंहिंजे अथव। तुझी नायूं का जागीर ज़ालिम मीर